नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मुंबई खां ख़बर ॾींदा हलूं त बॉलीवुड जी मशहूर ऐं लेजेंड अदाकार श्रीदेवी जे क़त्ल जी ख़बरनि ते हुनजे मुड़ुसु बोनी कपूर जो बयानु साम्हूं अची वियो। गुज़िरियल साल दुनिया में पंहिंजे मादद खां सोगवार छॾे वेंदड़ अदाकारा श्रीदेवी जी मौत बाबति कुझु ॾींहं अॻु भारत जी रियासत केरला जे DP ऋषि राज सिंह इंकशाफ़ कयो हो त अदाकारा जो मौत बाथ टब में ॿुॾण सां थियो हो, पर खेसि क़त्ल कयो वियो। ऋषि राज सिंह जे अहिड़े इंकशाफ़ बॉलीवुड में हलचल मचाए छॾी, जंहिंखां पोइ अदाकारा जे मुड़ुसु बोनी कपूर जो बयानु साम्हूं अची वियो, जंहिं में हिन चयो त इहा ख़बर नाहे त कंहिंजे दिमाग़ जी ठहियल कहाणी आहे। आउं अहिड़नि बेबुनियादी ख़बरनि ते को बि अमल नथो करणु चाहियां ऐं न ई अमल ॾियण जी ज़रूरत सम्झां थो, छो त अहिड़ी तरह जूं ख़बरूं मुसलसल हली रहियूं आहिनि। यादि रहे त गुज़िरियल साल श्रीदेवी दुबई जे होटल जे बाथरूम में मुर्दा हालत में मिली हुई। फास्ट रिपोर्ट में चयो वियो आहे त अदाकारा शराब घणो इस्तेमालु करण सबबि पंहिंजो तवाज़ुन बरक़रार न रखी सघी ऐं बाथ टब में ॿुॾी वई, जंहिंखां पोइ पुलिस श्रीदेवी जो मौत हादसो करार ॾेई केस खे बंदि करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।